नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। वक्त से तक कराची का खबर दींदा हलूँ तो वडे वज़ीर मुराद अली शाह 15 आलमी किताब मेले जो एक्सपो सेंटर में इफ्तिताह कयो। इन मौके ते कानून बाबत सूबाई सलाहकार मुर्तज़ा वाब, अगूणो MNA काज़ी आबिद, कमिश्नर कराची इफ्तिकार, अगूणो सूबाई वज़ीर फैसल आमिर खान ऐं ॿिया महिमान एक्सपो सेंटर ते पहुता। खेनि पाकिस्तान पब्लिश एंड बुक सीरीज़ एसोसिएशन जे चेयरमैन अज़ीज़ ख़ालिद वकार ऐं ॿियनि आजियां कई। जॾहिं त आयल महिमान खे सिंध जी सुखड़ी अजरक ऐं मनता अवार्ड, शील्ड ऐं गुलदस्ता ॾिना विया। इन मौके ते सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ख़िताब कंदे चयो आहे त सुप्रीम कोर्ट शागिर्द यूनियन खे मुस्तक़िल करण लाइ कानून साज़ी जोड़ण जी हिदायत कई आहे, जंहिं ते असां कमु शुरू करे ॾिनो आहे। जल्द इन बाबति अॻु भराई थींदी। हिन चयो त असेंबली सेशन हली रहिया आहिनि, कानून साज़ी पिणु थी रही आहे ऐं सभिनी खे ॻाल्हाइण जो मौक़ो पिणु मिले पियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।